प्रोग्राम अॼु जी मुलाक़ात में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार। असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे ऐं नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद ज़िले सां काज़ी अहमद में जेको सियासी ख़ानदान सैयद मक़बूल शाह और उनजे फ़र्ज़ंद सैयद एजाज़ अली शाह साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। उनजो सियासी जेको पस मंज़र ख़ानदान जे हवाले सां अव्हां गुफ़्तगू ॿुधी। हाणे ईंदड़ जेके आम चूंडनि में जेका सूरत हाल आहे उनखे तव्हां कहिड़े नमूने सां फेस कंदो, छो त मुस्लिम लीग नवाज़ जे तरफ़ां जेको आहे सो नवाब शाह ज़िलो ॾाढो ॾुखियो बि आहे। जीअं त तव्हां ज़िक्र कयो, असांजी फैमिली पुराणे ज़माने खां वठी 70 जे ॾहाके खां वठी मुंहिंजे वालिद साहब जी हिन इलाइक़े में ख़िदमतूं थियलूं आहिनि। 70 जे ॾहाके में हिते काज़ी अहमद यूनियन काउंसिल जो चेयरमैन मुंहिंजो चाचो वज़ीर शाह, जेके बाबा साहब मक़बूल शाह साहब जेको आहे मुंतख़ब करायो, हैसियत हुई तॾहिं मुंतख़ब थियो। सूबाई हींअर तक़रीबन 5 यूसियूं उन मां ठहियूं आहिनि। तक़रीबन अधु हल्को जेको हींअर आहे उन जो अधु हल्को उन में हो, जंहिंमें 70 जे ॾहाके में चेयरमैन थियो मुहारो चाचो। उन खां पोइ वरी 84 में नवाब शाह नौशरो हिकिड़ो ई ज़िलो हूंदो हो। उन में जेको आहे सो पंहिंजो ग्रुप हो मुंहिंजे वालिद साहब जो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट ज़िले काउंसिल जा मेंबर हुआ, शामिल हुआ। पोइ उन में मुक़ाबिलो जेको हो सो आसिफ़ साहब ऐं डेहरी ग्रुप हिकिड़ो हूंदो हो ऐं ॿियो नवाब शाह वारनि शाहनि जो ग्रुप। त पहिरीं जेको आहे सो आसिफ़ साहब सां डेहरी साहबनि सां ज़ाती तालुकात हुआ इलेक्शन खां अॻु में। तो पोइ जेॾीमहिल ग्रुप ठहियो बाबा हिकिड़ो खरो इंसानु हो, तमामु माना पंहिंजी जाइ ते बीहण वारी शख़्सियत हो, पंहिंजे इज़त खे कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयईं। पोइ जॾहिं वरी इलेक्शन कंप्लीट थी त वाज़े जॾहिं नंबर आया त डेहरी ग्रुप ऐं ज़रदारी ग्रुप सैयद असांजी फैमिली हुन सां गॾु हुई। त उन ख़ुशीअ में हिकिड़ी दावत रखी वई। दावत में पोइ वरी मिसाल आहे को कचहरीअ में को सैयदनि जे बारे में कुझु को ॻाल्हि ॿोल्हि थी, उन में मुंहिंजे वालिद साहब खे नागवारा गुज़री। पोइ उन ई कचहरीअ में मुंहिंजे वालिद उन में रज़ा मोहम्मद डेहरीअ सां सरदार सां तमामु वेझा असांजा दोस्ताना तालुकात हुआ। पोइ ॿाहिरि सॾे पोइ वरी हिकिड़ो उन जो रफ़ीक हूंदो सेक्रेटरी, उन खे बि सॾियईं त तूं अचु हेॾां ॿाहिरि। चई बाबा ॻाल्हि ॿुधो, हाणे 20 मेंबर तव्हांजा वधीक हुआ, पंहिंजे ग्रुप जा ज़िले ॿिन्ही हिननि ज़िले में पंहिंजा ग्रुप जा वधीक हुआ। हाणे हीअ जेको ॻाल्हि थी आहे असां इहा ज़ाती हिकिड़ो मूं ते हमिलो थियो आहे, मां सम्झां थो। इन करे तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजा हाणे 5 या 4 मेंबर, मां हींअर तव्हांजा 20-22 मेंबर वधीक आहिनि। मां हींअर वेंदुसि, हींअर वञी मुंहिंजो शाहनि सां वास्तो बि कोन्हे, मां वञी ऐलान कंदुसि। मतां सुभाणे कमज़ोरी थिएव पोइ जो मूं वटि तूं अची दोस्त जी हैसियत सां, त उहा पोइ का बि उमेद मूं में न रखिजो। पहिरीं हुन खां फ़ैसिलो कराईं त बराबरि ग़लति हुनजो जेकी ॻाल्हि ॿोल्हि थी सा ग़लति थी। ऐं पोइ मोकल बाक़ाइदे चई ऐं हुनखे शाहिद कराए उतां ई आया। ॿाहिरो तो शाहनि सां वास्तो कोन हो, शाहनि जो ग्रुप किरियल हो, पर वरी ऐलान अचे शाहनि सां कयईं, शौकत शाह सां ऐलान कयईं। ऐलान करण खां पोइ बाबा हिकिड़ी ख़ुदा जी जे तरफ़ां हिकिड़ी हूंदी आहे न भलाई हूंदी आहे, त जीअं उन ग्रुप में ऐलान कयो त ॿिया जेके विच थरा मेंबर आहे उहे बि 5-8 ॾींहंनि जे अंदरि फिरी शाह ग्रुप में शामिलु थिया, जंहिंमें वरी हुननि जी पोज़ीशन आसिफ़ साहब वारनि जी कमज़ोर थी वई। पोइ 4 दफ़ा वरी इहा ई ॻाल्हि थी, बाबा वारी ॻाल्हि दोस्ती। पोइ 3-4 दफ़ा असां वटि हिते आया त बाबा तव्हां जेको आहे सो हरू भरू हिकिड़ो ग्रुप हो ऐं तव्हांखे चेयरमैन ई खपे, वाइस चेयरमैन जेका बि चओ था उहे तव्हां हितां थियो, असांजे ग्रुप मां थियो। पर बाबा कॾहिं बि लालच न रखी त भाई चेयरमैन ई थी मिले या ज़िले काउंसिल जी या हीअं फलाणा, न अची मुंहिंजो फ़ैसिलो हिकिड़ो ई थींदो आहे। रज़ा मोहम्मद ख़ान पोइ कोन आयो, बाक़ी ॿिया सभु आया 2 दफ़ा 3 दफ़ा, पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। उन खां पोइ कुदरती तरीक़े सां ऐं अलाह जे मदद सां ज़िले काउंसिल ते वाइस चेयरमैन चूंडिजी विया, शौकत शाह चेयरमैन चूंडिजी वियो। ॿुधो
उन खां पोइ वरी 88 जी इलेक्शन खां पोइ आसिफ साहब जी मुलाक़ात थी साईं इहो मिठल ख़ान MP हो, रज़ा मोहम्मद ख़ान MP थिया हो, त ज़ाती तालुकात आहे, ज़ाती दावत हुई। उते जेको आहे सो दावत बाबा खे ॾिनऊं। उते जेॾीमहिल बाबा वियो त आसिफ साहब सां जेॾीमहिल उहो मिलंदो वियो त मुंहिंजे वालिद सां जेॾीमहिल हथु मिलायईं त उनजो हथु न छॾियईं। ॿुधो त मक़बूल जा किथे आहीं कीअं वठी अंदरि वञी गॾु विहारियईंसि। 88 में असांजी मुखालफ़त हुई, अॻु में बि बल्दियात में बि मुखालफ़त में बाबा लड़ियो हो। वरी हुन अहसासु कयो, चई त बाबा तो जहिड़नि दोस्तनि जी मूंखे ज़रूरत आहे ऐं तूं हिकिड़ो ख़ुददार शख़्सियत आहीं। भला ठीकु आहे, फ़ैसिलो अॻु में जेको तुंहिंजो पंहिंजो, पर हाणे मूं सां हल। पोइ जीअं ई पोइ आसिफ साहब सां ऐलान कयईं त वरी पंहिंजी लालच का बि कान रखियईं। तव्हां रिकॉर्ड ते ॾिसो सिंध में सॼीअ में त जेके 70 जे ॾहाके में काउंसलर बि कोन हुआ, 84 80 जे ॾहाके में को ज़िले काउंसिल ते या कंहिं बि प्लेटफॉर्म ते कोन हुआ, उहे MP बि थिया, मिनिस्टर बि थिया। उन्हनि पंहिंजो अलाए केतिरो पर्सनल फ़ाइदा वरितऊं। मुंहिंजे वालिद पर्सनल को बि फ़ाइदो न वरितो। तव्हां पंहिंजे इलाइक़ो असांजो जेको बि आहे, तव्हां लोकल आहियो, तव्हां भले वञी घुमो त मुंहिंजे वालिद को बि ईअं न ॾिठो अथई को मुखालिफ़ ॻोठ आहे या ही पंहिंजो ॻोठ आहे। माण्हुनि जा कम कयईं। तव्हां असांजे जेको बि इलाइक़े में वञी ॾिसंदव, उहे 20 साल अॻु जा जेके 30 साल अॻु जा जेके रोड या रस्ता या जेके बि तरक़ियाती कम थियल हूंदा। ऐं पोइ वरी 8 में जेॾीमहिल हुकूमत आई त आसिफ साहब सदर थी वियो ऐं त मथे वियो हलियो। हेठि जेकी आहे सा बाबा खे इज़त खे प्रायोरिटी रखंदो हो, मुफ़ाद खे कोन रखंदो हो त भाई मुफ़ाद वठिणो आहे या हीअ। इन करे